दरगाह कलंदर लाल शहबाज गादी नशीन सैयद वली मोहम्मद शाह ऐं फर्ज़ंद सैयद शाह हुसैन चयो आहे त सिंध हुकूमत पंहिंजी मफ़ादनि ख़ातिर दरगाह खे बंदि करे छॾियो आहे। जेकॾहिं SOPs ते अमल कराइणो आहे त भली कराइनि ऐं दरगाह खोले ज़ाहिरनि खे अचणु ॾियनि ऐं पूरे मुल्क मां ज़ाहिरनि पहुची विया आहिनि ऐं अञा बि अचनि पिया। संदनि चवणो त जेकॾहिं दरगाह अंदरि कोरोना आहे त पोइ छा ॿियनि जायुनि ते कोरोना नाहे ऐं उन्हनि जायुनि ते SOPs ते अमल छो नथो कयो वञे। सिर्फ़ु दरगाह बंदि करणु ग़लति अमल आहे। प्रेस क्लब काज़ी अहमद जे साफ़नि सां ॻाल्हियूं कंदे संदनि चवणो त कोरोना जे आड़ में दरगाह खे बंदि करे परे परे खां आयल ज़ाहिरनि खे तंग कयो पियो वञे। हुननि जो चवणो त दरगाह ते सिक्योरिटी नाहे, इन ते बि अफ़सोस करे सघिजे थो। ॿिए पासे शहर जे रस्तनि ते गंदो पाणी बीठल आहे, रस्तनि जी मरमत नथी कई वञे। एडमिनिस्ट्रेशन पहिरीं उथण जेको पहिरीं खोलियो त तयारियूं माण्हू शुरू करे ॾिनियूं, उन खां पोइ हाणे जंहिंमहिल बंदि कयो अथनि त बंदि करण खां पोइ एडमिनिस्ट्रेशन को बि अहिड़ो ख़ासि क़दम कोन कयो आहे जंहिंमें हू इम्प्लीमेंट कराए सघनि पंहिंजी बंदिश खे। इन करे तव्हां इन ॾिसंदो, तव्हां वञो बाज़ार में या शहर में, तव्हां ॾिसंदो त माण्हू जेके आहिनि सो जुग दर जुग अचनि पिया, परे परे खां अचनि पिया, रश असांजी थी वई आहे ऐं कोरोना जो को SOPs फॉलो कोन पिया थियनि ऐं दरगाह सिर्फ़ु बंदि आहे, बाक़ी सॼो शहर खुलियो पियो आहे। हुन चयो त अॼु दरगाह ते मुक़ररु अमले पारां कुझु मनपसंद माण्हुनि खे पैसनि वज़ दरगाह अंदरि छॾियो वियो, जंहिंखां पोइ माहौल ख़राबु थी वियो ऐं ज़ाहिरीन दरगाह जो गेट टोड़े अंदरि दाख़िल थिया, जंहिंखां पोइ सिरूं ऐं पथर दरगाह अंदरि अमले खे उछलाए हया विया, जंहिंजे नतीजे में पुलिस जा 5 जवान सख़्तु ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी गाॾी जा पिणु शीशा टोड़िया विया, मोटरसाइकिल खे पिणु ॿाहिरि ॾिनी वई। हिन मौक़े ते पुलिस कंट्रोल न संभाले सघी, जंहिंखां पोइ रेंजर्स पहुची दरगाह खे संभालियो ऐं 3 ॾींहंनि लाइ दरगाह ते कर्फ्यू लागू कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk